अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वाला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। मुझे मदायुन जी मुझे मदायुन जी अदा जॾहिं कल पिरियां पई कॾहिं कोसा कीन थिया डोरा पो ॾेई साजन सभेई ढकम ढोल ढिलायूं। छो त जेही जाते ही अल्लाह तबानी पांजे पुनहल जी हुजत हो त सुणल सां मूं कम हीणी के ही हू जापा इन पैर में मिठड़ा तह जुती ना जेही
असुली आरी जाम जे पले मुंह पी चौहाने विसारे वेही अदा तन के चिनखे आओ की विहां दिल खोले चो सल्लल्लाहु अलैहि कया रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, सोहना सैयद सादात साईं सैयद हाकिम अली शाह दामत बरकातुहुल आली, उलमाए किराम, हुफ़ाज़े इज़ाम, जमी मुझे मदीने वारे मीर जा आशिको दीवानो इलाइके जा मुअज़्ज़िज़ीन, परे परे खां परवानन वांगुर पंधड़ो करे मुझे महबूब जे मेराज जी महफिल बुधण वारो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों, अज ही मेराज मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी महफिल गोठ ट्रगा नज़द प्यारो स्टेशन। खुश नसीब है मरहूम मगफूर मोहम्मद इब्राहिम जंहिंजे ईसाले सवाब जे वास्ते अज वसीलो मुस्तफ़ा करीम जे मेराज जो हली रहियो। ऐं खुश नसीब है उन जे ईसाले सवाब जे महफिल जे लाइ अज़ीम दुआ मुनाकिद कराइण वारो फ़कीर अरबाब अली समो। ऐं खुश नसीब आहियूं पहिरीं तव्हां दीवाना, तव्हां का बाद में ही गुनहगार खतादार, जंहिंखे अल्लाह ताला तव्हां जे करे इज्जत बख्शी आहे ऐं अल्लाह ताला तव्हां खे इज्जत में अञा आला मान मथां करे। मुंहिंजा दोस्त इन करे चई सघो था सैयद सोहणो मथे वेठो आहे, इन करे हीअ स्टेज वॾी इज़त वारी आहे। बाक़ी जेकॾहिं इन आजिज़ जे हालत ॾिसो, मुंहिंजा मुर्शिद करीम सजण साईं दामत बरकातुहुल आली फरमाईंदा आहिनि, फ़क़ीरो सिप जेका आहे उहा सदाईं हेठि रहंदी आहे। ईअं न सम्झिजो त हे किनो कोजड़ो 2-3 फुट मथे वेठो आहे त मोतबर आहे। मोतबर तव्हां आहियो, सच इहो आहे। मोतबर तव्हां आहियो जन खे अल्लाह ताला जे ज़ात परे परे खां पंधड़ो करे मोहब्बत वारी दिल खणी अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। मां छा में मोतबर आहियां, मां त मौलवी साहब आहियां। दोस्तन प्रोग्राम वरतो, इंतजाम कयूं, भलड़ियूं मानियूं खारायूं, मच्छूं वॾियूं ख़िदमतूं कयूं, ओगरायूं ॾेई मौलवी साहब ट्राकाड़ो ॾायो वेंदो हलियो। लेकिन खुश नसीब तव्हां आहियो जेके घरड़ा छॾे, बचड़ा छॾे, आराम छॾे, बिस्तरा छॾे, सुबुह जो अॼुकल्ह लाबारे जी मुद क़रीब आहे, सुबुह जो तव्हांखे कमकारियूं बि हूंदा, उन्हनि सभिनी खे ज़हन में रखी करे तॾहिं बि सफ़र शुरू कयव त महबूब जो मेराज ॿुधण वञो त महबूब राज़ी थी पए। तव्हांखे मुबारक, तव्हां खुश नसीब आहियो, पोइ तव्हां जे करे असांखे बि मुबारक आहे। छो त मुंहिंजा दोस्तो, ही जेको मोहब्बत जो मेड़ो आहे, ही जेको मोहब्बत जो मज़ो आहे, मदीने तय्यब जी हाज़िरी अल्लाह ताला हर कलमे वारे खे नसीब फरमाए। चओ आमीन। मदीने पाक में जबल त हज़ारे हन, अणखुट हन, पर यार हिकिड़ो जबल अहिड़ो आहे जंहिंजो नालो कंहिंखां विसरे ई नथो।
छो नथो विसरे आहे त जबल पत्थर मैल में कोने ॾेढ मैल में कोने मैल वारा जबल भी खोड़ अध मैल वारा भी खोड़ हे त माशाअल्लाह 12-14 मैलन में फैलियला पर वाह जबल हिकड़ी कुंड रुगी मोहब्बत जो इजहार कयो 14 मैलन ते मुझे मुस्तफा करम करे हिकड़ी कुंड जबल जी रुगी मुझे महबूब जे आमद ते सुने अबू बकर सिद्दीक जे आमद ते सुने फारूक आजम जे आमद ते रुगी खुशी जो इजहार करे थोड़ो रुगी ठेंग टपड़ो दिनो मुझे मुस्तफा जी जात राजी थी। याद रखो मुझा दोस्तों अल्लाह तबारक व तआला जे दरबार में अगर तवा सा यो सोचो आ त अमलन जी वडी जरूरत न यार मुझे रब के तुझे सांजे नमाज़न रोज़न हज ज़कात जी काई जरूरत काने तवा असा के जरूरत आहे मुझे रब के जरूरत काने का मुझे अल्लाह के नमाज ब उन जी वणदी आ जेको मदीने वारे जो आशिक होंदो आ रोज़ो ब उन जो वणदो आ जेको महबूब जो दीवानो होंदो आ हज भी उन जो वणदो आ जेको मुस्तफा जो परवानो होंदो आ। अल्लाह ताला फरमाए थो खालिक माया पर महबूब तो खे भी प्यारो आ रब तो चवे मुखे भी प्यारो आ। अल्लाह फरमाए तो मुखे हर ओहो प्यारो आ जेको मुझे महबूब सा प्यार करे। मुझा दोस्त उहद जबल आ जबल मदीने में हजारे ब्या अगर मदीने जे करे इज्जत मिले है उहद के त जबल त मदीने में ब्या ब घणा हन चो रुगी मदीने जे करे न मदीने वारे जे मोहब्बत जे करे उनके मोहब्बत इज्जत मिली वई अजमत मिली वई एतरी इज्जत मिली जो मुझे आका फरमाए ऐ उहद ऐ उहद तू मां मुस्तफा सा न प्यार तो करी मां तोखे दुआ तो कया दुनिया में तो सा प्यार कर। जबल त केतरा हन पर उहद जो नालो सभिनी खे याद आ। मुझे महबूब फरमायो ऐ उहद तो दुनिया में प्यार कयो आ मां मुस्तफा ओहो प्यार तो कया। तवज्जा कर दोस्त जबल के मुझे महबूब मुस्तफा इहो एजाज बख्शे तवा असा जे दिलन में यह तड़प पैदा कई त जे कदे जबल पत्थर जो टुकड़ो भी मां मुस्तफा सा प्यार कंदो आ त मां मुस्तफा उन के भी छिनी धार न कंदो। जबल जो टुकड़ो प्यार करे मुझो मुस्तफा फरमाए ऐ उहद जन्नत जे दरड़े ते होंदे छो त मां मुस्तफा सा प्यार कयो थई। जे कदे जबल जो टुकर प्यार करे त सजो जबल जन्नत जे दर ते वो जे कदे मुस्तफा करीम जो आशिक दीवानो प्यार करे बुधाए त इलाही कोई जन्नत में होंदो या कोन होंदो। मुझा मिठड़ा जेतिरियूं मुबारकूं चवी उहे मुबारकूं दिया मुबारकूं थोरियूं हन तुझी इज्जत घणी आ। याद रख मां खबर थो सजन साईं जो फकीर हां कुरान करीम खोले पढ़ण ते यकीन रखंदो हां इए ठकावन वारी तकरीर कोन ईंदी आ। थोड़ो तवा के रब जे कुरान मां हिकड़ो बुधाया त तवा अंदाजो लगायो त अल्लाह के इबादत प्यारी आ या खुदा के निस्बत प्यारी आ। कुरान पढ़ी तो आंखें बुधाया अल्लाह ताला जे जात बाबरकात जै वक्त में हुन हमराह के चयो हो त आदम के सजदो कर हमराह के त तहां सुञाणदा हूंदो जो केर न तो सुञाणे सभिनी के सजो दियो पे तो नचाए जे चपटी ते बोलड़ी के नचाइबो आ इए पे तो सभिनी के नचाए पर कदे कदे थोड़ो खुली गलाया नाराज था थींदो न। एकड़े हमराह शहर में चयो बे हमराह के भला सिद्धो सोचवा त शैतान चयो एकड़े हमराह के त जेको थो उथे सो लांताणो मुझे मथां थो दे त शैतान हिया करे छड़ियो शैतान हिया करे छड़ियो यार मिड़ई लांताणो मुझे मथां आ बाकी कम माण्हू ॿिया बि टपी विया चई किया थोड़ो तवज्जो कजो चई किया ची मजो देखारी ची हा ची हलिया एकड़े परचून जे मनियार जे दुकान ते वनी बीठो गुड़ जी जरी खणी ये भित ते हणी शैतान परे बीही रहो हुन के जे हाने मु गुड़ जी जरी हया न चिया ची हाने मां मैल परे थो बीहा के के कुछ कोन थो चवा हाने मजो दिसजा हमरा बीही रहो गुड़ जे जरिए ते अचे वेठी मख
केर वेठी मख वेठी छो त मख जो ॾिठो गुड़ त जे वेठी सांड्रीअ ॾिठो हाओ बेली शिकार अचे पियो होरियां थी ठका अचे मख के जो झट कराई त शैतान हमरा के जो इन सांड्रीअ के बि मूमिन थकई त तू मख के झटको हण मख के झटको है सांड्री बीठी रही हमरा जी बिल्ली का दुकान में रखियल हुई कोन जे खातर उन जो ॾिठो त हाओ बेली सांड्री ॾाढी तैयार वेठी आहे ऐं सटको ॾिनई उन बिल्लीअ सांड्रीअ खे त शैतान हमरा के जो इन बिल्लीअ खे बि मूमिन थकई त तू सांड्रीअ खे वञी चक हण हेॾो हिकिड़ो दुकान ते हमरा आयो को खंडपति वठण नंढो ॻोठाणो माण्हू नंढड़ो कुतड़ो उन सां गॾियो आयो उन जो ॾिठो बिल्लीअ खे त वठिजो बिल्लीअ खे जो झटको ॾिनई त बिल्ली खे जो सटको अचे वियो त दुकानदार ऐं हू कुतड़े वारो मालिक पाण में गॾिजी पिया तूं छा विधो जो गले में त शैतान चयसि ॾे ख़बर इन्हनि खे बि मूमिन थकई त तव्हां हिक ॿिए जो गलो पटियो ऐं अल्लाह जा बानड़ो अल्लज़ी युवस्विसु फी सुदूर कुरान छा तो चवे कुल अऊज़ु बिरब्बिन नास पनाह घुरो मुझे परवरदिगार खो मुझा दोस्तो मलिकिन नास जेको मालिक आहे इंसान जो इलाहिन नास इंसान जे महबूद जी पनाह घुरो छाजी मिन शर्रिल वसवासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन्नास जिन्नन ते रुगी शैतान ते लांताणो ऐं इंसान तुंहिंजो जिक्र भी अल्लाह कुरान में कयो आहे उन इंसान जी पनाह घुरो जेको माण्हुनि जे दिलनि में विसविसा पैदा करे पुरसुकून हिकिड़ो वेठो आहे अचे उन जे दिल में अहिड़ा ख़याल विधई जो उन खां कारोबार विसरियो वठ कारा कमरे खे कंहिंजे दिलनि में बदगुमानियूं पैदा न कयो कंहिंजे दिलनि में विसविसा न विझो हिक ॿिए जूं दुश्मनियूं न विझो हा अगर दिल में विझणियूं अथव त हिक ॿिए लाइ मुहबतूं विझो त ख़ुदा बि राज़ी थिए त मदीने जो साईं बि राज़ी थिए अञा इन जुमले के साधन लफ्ज़न में चवां त शैतान गिरड़ी न कयो बिन खे वेढ़ायो न चमचा खोरी न कयो अल्लाह जी रज़ा इन में नाहे मदीने वारे जी भी रज़ा इन में नाहे खुदा भी राज़ी उन ते थींदो आ मदीने वारो भी उन ते राज़ी थींदो आ जेको वेढ़ाईंदो नाहे पर बिन जे विच में गाला बिन जे विच में अतीउल्लाह व रसूलहु वला तनाज़उ फतफशलु व तज़हब रिहुकुम वस्बिरु इन्नल्लाह मअस साबिरीन रब जो कुरान पढ़ी सूरह अनफाल मां बुधायो में अल्लाह फरमाए तो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी ताबेदारी कयो वला तनाज़उ खुदा जे वास्ते मुसलमान और मुझे मुस्तफा जे मेराज जे महफिल में अचण वारा अल्लाह जो कुरान बुध कुरान करीम जी सूरह अनफाल खोल अल्लाह फरमाए तो वला तनाज़उ झेड़ा झगड़ा न कयो कुरान मनो थो करे वला तनाज़उ झेड़ा झगड़ा न कयो फतफशलु व तज़हब रिहुकुम तहां जो रोब खत्म थी विंदो तहां जी ताकत खत्म थी विंदी कमजोर थी विंदो दुश्मन जल्द में तहां ते हमलो कंदो पर जे पाण में हिक थियल हुंदो त दुश्मन हमले करण जो सोचींदो भी कोन अल्लाह फरमाए थो नढड़ ॻाल्हियुनि ते झेड़ा न कयो सब्र कयो इन्नल्लाह मअस साबिरीन मां रब सब्र करण वारनि सां गॾु चो इंशाअल्लाह ताला झेड़ा झगड़ा कौन चो झेड़ा झगड़ा छा रखियो आ जिंदगी अलाए घणा ॾींहं थई फ़कीर इहे ॾींहं भी तू झगड़न में गुज़ारींदो थी केड़ो फ़ाइदो कोई भी उथी हेडी जमायत हज़ारन जे तादाद में वेठी आ को हिकड़ो ऐलान करे त मां झेड़ा कंदो हां पर निंड सुकून जी कंदो हां कदे भी निंड सुकून जी झेड़ा कण कोन कंदो आ निंड ओहो सुकून जी कंदो आ मुझे सोने अलीउल मुर्तजा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम फरमायो निंड करण खां अॻु में बिस्तरे ते सुम्हण खां अॻु में अगर तुंहिंजो कंहिं न हिसाब रहला चईस मूं तोखे मुआफ़ करे छॾियो सुकून जी निंड कर
अगर तो दे कंहिंजो हिसाब रहला त बजाय सजी रात वती दिमाग के घुमाए ऐं पंचर कंदो बस ब पेर लड़ी चेसी यार अदा आयो हाली मुखे माफ कर। ओ मुझा दोस्त इन ब पेर लड़ी वञण में ऐं माफ करण में जेको न मज़ो आ यो दुनिया जे कंहिं शइ में मज़ो न मज़ो वठी ॾिसो। मां ॻाल्हि निकिरी वई ऐं मां अॼु थोड़ो खुली ॻाल्हाइण थो चाहियां। हाणे हमरा वारी ॻाल्हि कयां या रहिजी वञे। अल्लाह ताला फरमायुस त उन हमराह खे त मुझे सुणे आदम के सजदो कर त उन जवाब कहिड़ो ॾिनो खलक़तहु मिन सलसालिन मिन हमिम मसनून। आस्ते आस्ते तो ॿुधायांव पर ॻाल्हि ॾाढी ताक़त वारी तो ॿुधायां। जवाब कहिड़ो ॾिनई हे हाणे मिट्टीअ मां पैदा थियो आहे इने खे वरी मां सजदो कयां। अल्लाह ताला बेनियाज़ आ चई ठीकु आहे जेकॾहिं तूं मुंहिंजे नबीअ जे इज़त खे नथो सुञाणी फखुरुज मिना निकिरी वञ। हिकिड़ो चइबो आहे सिर्फ़ निकिरी वञ इहो काफ़ी आहे पर हिकिड़ो वरी दाबे से चइबो निकिरी वञ पर वरी ज़िंदगी भर मोटी न अचे इहा वॾी ॻाल्हि आहे। अल्लाह चए फखुरुज मिनहा फइन्नका रजीम व इन अलैका लअनत इला यौमिद्दीन। निकिरी वञ मुझे रहमत जे दरबार मां तुझी जरूरत काने का। सोचो अल्लाह जे रहमतुन में रहण वारो जन्नत में मर्जीअ सां अचण वारो अल्लाह जे नबी सफ़ीउल्लाह के न सुञाणे रब चयसि त न हिते उहो ई रहंदो जेको मुझे महबूब जे नूर के सुञाणंदो मुझे मुस्तफ़ा जे नूर के सुञाणंदो उहो ई हिते रहंदो। मां ॻाल्हि अॻिते वधाइण थो चाहियां छो त अॻी ॻाल्हि करण थो चाहियां। इहे जुमला तव्हां ॿुधाहनि रब चयोसि निकिरी वञ पोइ उन अल्लाह खे ख़बर अथव छा चयो। इहा ॻाल्हि तव्हांखे केरु कोन एसि ताईं ॿुधाई आहे सभिनी। थोरो अॻिते बि ॿुधो त अॻिते हुन अल्लाह खे छा चयो। अल्लाह चयोसि त निकिरी वञ व इन अलैका लअनत इला यौमिद्दीन। पोइ छा थो चवे क़ाल रब फअनज़िरनी इला यौम युबअसून। उन जो उन महल अल्लाह जे ज़ात जे रबूबियत जो इकरार थो करे अंदाज़ो लगा। रब चयसि निकिरी वञ वरी न मोटजां ऐं उन जे मथां इहो तोक बि विझी छॾियईंसि पर पोइ बि अल्लाह जे रबूबियत जो इनकार। क़ाल रब फअनज़िरनी इला यौम युबअसून। अॻिते कीअं फअनज़िरनी इला यौम हाफ़िज़ आहिनि क़ुरान जा कोन्हनि वक्त मालूम यानी अल्लाह ताला के चई मुझा मालिक ओ मुझा परवरदिगार मां निकिरी वञा थो पर मुझा मौला मुखे हिकड़ी मोहलत दे। तवज्जो कजो हिक त अल्लाह जे रबूबियत जो इकरार कई अल्लाह जे ताकत जो भी इकरार कई मौला हाणे मुखे जिंदगी एतरी दे जो कयामत ताईं मां चो कयामत ताईं मां हुजा। हाणे कयामत जो भी इकरार कयई अल्लाह जे रबूबियत जो भी इकरार कयई अल्लाह जो भी इनकार न कयई रबूबियत जो इनकार भी न कयई कयामत जो इनकार भी न कयई। अगिते बुध क़ाल फबिइज्जतिक अल्लाह जे इज्जत जो इनकार भी न कयई अल्लाह जे इज्जत जो कसम भी खयई जेको एतिरो कुछ करे चुको तॾहिं बि मुझे बेनियाज़ रब उनखे जन्नत में बर्दाश्त न कयो। छो न कयो। अल्लाह फरमाए तो तू भले मुझे रबूबियत जो इकरार भी कर कयामत जो इकरार भी कर मुझे इज्जत जो इकरार भी कर सजदन में 6 करोड़ साल गुजारी भले ॿिया भी 6 करोड़ साल गुजार पर मां अल्लाह जो कुर्ब तेसी न मिलंदो जेसी मुझे गाला कोन गालाई मुसलमान जेस ताईं मुझे नबी जे इज्जत जो इकरार न कंदे वो नबी केरा जो सुनो आदम सफीउल्लाह आ वो त आदम सफीउल्लाह आ अज जो मेराजा ओ मुहम्मद रसूलुल्लाह। मुझा सोना दोस्त दिल चवे थी थोड़ो इन अंदाज में सफ़ा नयूं गालियूं बचार बुधाई या वरी वो जेको अंदाज थींदो ओहो बुधाई।
छा ख्याल है तुझो मज़ो अचे तो समझ में अचे थी गाल बस समझ में गाल अचे खुश नसीबी आ कुरान जा पारा घणा माशाअल्लाह मुखे तकरीर कंदे इन दादू जे हिन इलाके में ॾाढो मज़ो ईंदो आ जलसात अल्हम्दुलिल्लाह ठट्टो सिजावल बदीन इन इलाके में तमाम वडा हेड़ा 20 चुका मानू जा गड होंदा हन पर मानू बेचारा सादा होंदा हन इन इलाके जा मानू माशाअल्लाह थोड़ा चुस्त होंदा हन मुराद फकीर वांगुर मुजा दोस्तों अल्लाह जा बाना कुरान करीम जा पारा घणा हन ट्री है ये थोड़ी अहम गाल गौर से बुझो अज डी तई कहता के बुधायो आत ट्री है पारा कुरान जा रसूलुल्लाह बुधाया या सोने अबू बकर सिद्दीक बुधाया या सोने उमर फारूक बुधाया या सोने उस्मान ज़िन्नूरैन बुधाया या सोने अली अल मुर्तजा शेर खुदा बुधाया अज डी तई कह हजरत साहब का पुछो अथव ते हे ट्री पारा असुल खा हन अंग जे को ट्री हन जो आ या जे को ट्री ठहल सिस्टम आ यो ट्री कदे खा थियो आ जे का पुछंदे चोंदो यार मु बुधो आ ते हे ट्री बस ये ट्री ही आहिन 114 सूरतूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरतीब दिनलु हन लेकिन ट्री हसी पारा कह तरतीब ना मुखे खबर काने मुखे भी खबर है काने का उम्मीद है तो तहां के भी खबर है कानो दीने इने करे केम त गाल ते खुटी विंदी लेकिन असा तमा वट तरतीब ट्रीहन जिया हाने इन ट्रीहन में अचो पहिरो सी पारो अलिफ लाम बियो सी पारो जल्दी गलाइंदा जो सयकूल ट्रियो सी पारो तिलकर रसूल चौथो लन तनालुल बिर पंजो वल मुहसनात छहो ला युहिब सतो व इजा समीउ अठो वलो अन्नना नाउ कालल मलो दहो वलमु यारहो यातज़िरून बारहो वमा मिन दाबतिन तेरहो वमा उबर चौथो रुबमा पंधरो चौचो पंधरो ऐं पंधरो विचा कुरान जो विचा वरी अगतेलो सोरो काल अलम अकुल 17 इक़तरब 18 कद अफलह 19 वकाल लजीन 20 अमन खलक 21 उतल 22 वमन यक़नुत 23 वमाली 24 फमन अज़लम 25 इलैहि युरद 26 हामीम 27 काल फमा खतबुकुम 28 कद समी अल्लाह 29 तबारकल्लज़ी 30 अम्मा मुंढ खां वठी अलिफ लाम खां वठी अचो वन्नास ताईं किथे भी सुभान अल्लाह सा शुरुआत न थी अगर थी त चो मुझे मुस्तफा जे मेराज सा सुभान अल्लाह जी शुरू ट्री ही पारा कुरान जा खणी अचो त ट्रीहनी पारन में पारा त सब भला पर जे सुभाणे इन करे बुधायो मई को तो के चवे त पो ट्री पारा ही कोन त पो गाल की ठही चवी से ट्री पारा ना है 114 सूरतूं ता है 113 सूरतूं बुधा सुभान सा का शुरू थी हुजे पर इहा ही सूरत मुझे मुस्तफा जे मेराज वारी जे का सुभान सा शुरू थी मुझे प्यारा दोस्तों अजीजो अल्लाह ताला जी जात बाबरकात कुरान करीम जे अंदर बारहा हर जगह ते या अय्युहल्लज़ीना आमनू या अय्युहल्लज़ीना आमनू या अय्युहल्लज़ीना आमनू चयो आ कुरान में या अय्युहल्लज़ीना कफरू रब घणन जगहन ते चयो आ खबर थव हिकड़ी जगह ते फकत गालाए फकत ओहो 28 पारे में मां बुधाए दो छड्या वका थे 28 सी पारे में या अय्युहल्लज़ीना कफरू ला तअतज़िर अल-यौम इन्नमा तुजज़ूना मा कुंतुम तअमलून बार बार अल्लाह ताला ऐ ईमान वारो ऐ ईमान वारो ऐ ईमान वारो ऐ ईमान वारो ईमान 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 आहे छा ईमान जी ताकत कड़ी आ ओ मुजा दोस्त इते बिहा यकीन कर तुजो जलसो इन ईमान ते पूरो थी विंदो दुरूद ते चा दुरूद ते जलसो पूरो थी वने अजीजा ने मन लेकिन मुखे मंजिल तय करनी आ ईमान 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 आहे छा जो ईमान ओहो वा अल्लाह खालिक सबिन
सभिनी जो तवज्जो कजा ईमान जे ताकत दे दिस त पो तोखे ईमान बुधाया ईमान जी ताकत केड़ी आ अल्लाह खालिक सभिनी जो आ पर दीदार फकत ईमान वारन खे कराइंदो अल्लाह खालिक सभिनी जो आ ईमान दीदार फकत ईमान वारन खे कराइंदो नबी आया तमाम सुहणो नबी आयो तमाम पूरी मखलूक करे मगर शिफात सिर्फ ईमान वारे खे नसीब थींदी हौज़े कौसर आहे अल्लाह जो बनायल लेकिन नसीब सिर्फ ईमान वारे के थींदो जन्नत बनायल रब जी आ मगर वींदो फकत ईमान वारो ईमान जी एतरी ताकत आ हाने इयो ईमान चाहे फकीर आशिक राज पर चवे तुझो इख्तिलाफ थी सके तो सही सैयद हाकिम अली शाह चवे तुझो इख्तिलाफ थी सके तो जिले जको वडो मुफ्ती चवे तुझो इख्तिलाफ थी सके तो को बुजुर्ग चवे तुझो इख्तिलाफ थी सके तो अचो त इख्तिलाफन के कटींदड़ उन महबूब जे जात दे हलऊं जह वट जेको आयो अबू बकर आयो त सिद्दीक अकबर बनजी वयो उमर आयो फारूक आजम बनजी वयो उस्मान आयो जिन्नूरैन बनजी वयो सोहणो अली आयो फातिह खैबर बनजी वयो अचो न महबूब का पुछो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईमान चहबो छाखे आ मुजा मुस्तफा ईमान वारो आहे केर जो कुरान बार बार तो चवे ए ईमान वारो ए ईमान वारो ए ईमान वारो मुझे करीम मुस्तफा गाल कटे क्लियर करे छडी हुजूर फरमायो आस्ते आस्ते बुध हुजूर फरमायो ला युमिनु अहदु हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन मुझे मुस्तफा करीम फरमायो जाल सा प्यार सबको करे पुटन सा प्यार सबको करे अम्मा सा प्यार सबको करे अब्बे सा प्यार सबको करे दोस्त सा प्यार सबको करे मुझे मुस्तफा करीम फरमायो तेस तई कोई भी शख्स ईमान वारो नथो थी सके जेस तई मां मुस्तफा सा अब्बे खां वधीक अम्मा खां वधीक औलाद खां वधीक कायनात जे जर्रे जर्रे खां वधीक जेसते मां मुस्तफा सा प्यार नथो करे तेसे ईमान वारो थी नथो सके ईमान चेबो छा के चो महबूब जे मोहब्बत ईमान छा के चेबो दोस्तों महबूब जे मोहब्बत के अल्लाह अल्लाह इन मोहब्बत ते 2 मिनट गालहाया डाडो मजो इंदो इन मोहब्बत ते गालहाया या मोहब्बत ए अलीम फकीर मुराद चरियो लगो पयो आ सैयद हाकिम अली शाह किथों पंध करयो हैदराबाद जा मानू हिते आयल थव प्रोग्राम में जामशोर जा मानू हिते आल जा खपारी जो गोठ वठी फकीर जे पोतो आ अलाए किथों किथों जा दोस्त हे कह जेला आशिक राज पखे केर सुनाने जो पंजे महबूब मदीने वारे जो बीरा मैं राज बुधण जे ला आया हूं दोस्तों इहा जेका मोहब्बत आ इहा जेका तड़पा इहो जेको दर्द आ यो अफलाक से लाई जाती है अरे सीनों में छुपाई जाती है इश्क और मोहब्बत की मैं हाथों से नहीं नजरों से पिलाई जाती है जे मथा निगाह थींदी आ उन जे अंदर में हा चिणग पैदा थींदी मुझा मिठड़ा भा मुझा मिठड़ा दोस्त ये मोहब्बत जो जरड़ो मिलियो थई इन ता कुर्बान थी इन ता जान कुर्बान कर या मोहब्बत तुझे ला दुनिया में भी इज्जत वारिया त जो आखिरत में भी इज्जत वारिया इहा आहे मोहब्बत त मां अर्ज पे कयो त थोड़ो मोहब्बत ते गालाया या अगते हलियो हला थोड़ो जे करे मोहब्बत ते गालाया मोहब्बत छा में थींदी आ चो गालायो कोन गालायो मोहब्बत छा में थींदी आ असा तू इहो त तस्लीम करे चुका हूं त जेका मलाइकन जी मखलूक आ उहा केड़ी मखलूक आ गालायो वरी गालायो नूरानी मखलूका अजीम मखलूका आला मखलूका कोई शक ना है लेकिन मुझा दोस्त कदे न को मलाइका सा तुझी मुलाकात थे तो तोखे खबर पवे तो खुदा तोखे इज्जत केतरी दिनी है कदे तुझी कहे मलाइका सा मुलाकात थी जुमलो डाढो वडो चईविस सोचींदे त हे चरियो तो जवे त मलाइका सा मुलाकात थे मलाइको दिसण में भी इंदो आ छा कहे तोखे चयो तो कोन दिसण इंदो आ जदे मलाइकन जो सरदार ही नजर अचे तो त मलाइको दिसण का वडी गाल त काने का पर तोखे समझाण ला बुधाया कदे टेलीविजन में अजीब मंजर कैमरा जी अख देखारींदी आ काबतुल्लाह जो त अजीब
अजीब मखलूक हली रही आ कैमरा जी अख कदें कदें दिसंदी आ आशिकन जी अख रोज दीदार कंदी आ कैमरा जी अख कदें कदें दिसंदी आ आशिकन जी अख